रहमत वारे नबी जा केड़ा एहसान जो पांजे दर ते घुराए गुंबद खजरा जो दीदार भी नसीब थियो सुभान अल्लाह मस्जिद नबवी में लंगर भी नसीब थिया आवे ज़क़्र भी नसीब थियो सुभान अल्लाह अल्लाह जे घर वो पाक घर जंहिंजे लाइ मुंहिंजो रब तो फरमाए बाना सॼी ज़िंदगी तुंहिंजी गुनाह में गुज़री मां अल्लाह जी नाफ़रमानी कई मुंहिंजा जेके मुंहिंजा अहकाम हुया हुकुम हुया उहा बि पूरी न कई पर मुंहिंजी रहमत एतिरी वसी आहे माना जो तूं मुंहिंजे घर काबतुल्लाह शरीफ़ में पुॼी करे पहिरीं निगाह कर तुंहिंजियूं अखियूं हुजनि मां अल्लाह जो घर हुजे अखियूं तुंहिंजियूं हुजनि घर मां अल्लाह जो हुजे ज़बान तुंहिंजी हुजे चवण वारो तूं हुजे घुरण वारो तूं हुजे बख़्शण वारो बेपरवाह मां अल्लाह रब तो फरमाए बाना असांजे ऐब अथई अॼु मां रब तुंहिंजे ऐब में नज़र नथो कयां तुंहिंजे गुनाह में नज़र नथो कयां तूं जेके बि मांजी जेकी निमाज़ नथो पढ़े इहा नाफ़रमानी कईसीं जेकॾहिं निमाज़ नथा पढ़ूं त ईअं न सम्झ त मां नथो पढ़ां ईअं सम्झ त मूंखां रब नाराज़ आहे जो पंहिंजे घर नथो घुराए दुनिया जो को बादशाह आहे दुनिया जो को वज़ीर आहे दुनिया जो को मशीर आहे दुनिया जो को सरदार आहे दुनिया जो को नवाब आहे दुनिया जो को MP आहे MLA आहे तोखे ख़त लिखे तोखे फ़ोन करे तोखे दावत ॾे सॼे इलाइक़े खे ॿुधाईंदे यार मूं ते हेतिरा एहसान थिया जो MPA साहब MLA साहब सरदार साहब मिनिस्टर साहब मूंखे घुरायो आहे पंहिंजे तॾे ते यार मुंहिंजी दावत कई अथई सॼे इलाइक़े खे ॿुधाईंदो ऐं ख़ुशि थींदो अल्लाह जे महबूब फरमायो रब खां मां पुछो मुंहिंजा मौला जॾहिं तूं मुंहिंजे ॿारनि सां नाराज़ थींदो आहे मुंहिंजा करीम अल्लाह तूं कहिड़ो कमु कंदो आहे रब फरमायो त महबूब मां अल्लाह जे तोसां वाइदो आहे तुंहिंजो उम्मती केतिरो बि गुनहगार थी वञे मुंहिंजी निमाज़ न पढ़े मां जा जेके हुकुम अहकाम न मञे महबूबा मां तुंहिंजे सदके तुंहिंजे कलमे जे सदके हुनजी शिकिल न बदिलाईंदुमि पर मां रब हुनखे रोज़ी बि ॾींदुमि मालिक एतिरी महिरबानी कजे जॾहिं तूं मुंहिंजे बाने खां मुंहिंजे उम्मती खां तूं पंहिंजे बानी खां नाराज़ थींदे मुंहिंजा रब तूं छा कंदे असां चवंदा यार असां निमाज़ नथा पढ़ूं असांजी मर्ज़ी आहे मिंबर रसूल फ़क़ीह पंहिंजी ॻाल्हि जो ज़िम्मेदार आहे अल्लाह जे महबूब फरमायो मालिक बाने सां नाराज़ थींदो आहे छा कंदो आहे अल्लाह चवंदो आहे हुज़ूर जॾहिं न पंहिंजी उम्मत गुनाह करे हा घर न पुॼे हा उनजी शिकिल मां बदिलाए छॾियां हा कंहिंखे भोलो बणाई कंहिंखे बानर बणाई कंहिंखे ऋषि बणाई कंहिंते कहिड़ो अदाब कुर्बान मुंहिंजे महबूब जे नाव तां अॼु बि मदीनतुल मुनव्वरा में उहा मस्जिद मौजूद आहे मोहब्बत फ़क़ीर खे असां ॾेखारी हाजी शाहज़ादे खे ॾेखारीसीं